अॼु असां कॉग्निटिव सोशल एंड फिज़िकल डिफरेंसिस जे बारे में पढ़ंदासीं। असांखे ख़बर आहे त क्लास में मौजूदु सभु शागिर्द सम्झ जे लिहाज़ खां मुख़्तलिफ़ हूंदा आहिनि। उहे कॾहिं बि हिकु जहिड़ा न हूंदा। कुझु शागिर्द जल्दी ॻाल्हि सम्झी वेंदा आहिनि, कुझु वरी बार बार सम्झण खां पोइ सम्झंदा आहिनि, कुझु वरी डिस्कशन ऐं बहस मुबाहिसे सां वधीक सिखंदा आहिनि। के शागिर्द वरी स्टडी ऐं मुताले खे तरजीह ॾींदा आहिनि ऐं उन मां वधीक सिखी वठंदा आहिनि। इन्हनि फ़र्क़नि ऐं इख़्तिलाफ़नि खे चइबो आहे लर्नर्स डिफरेंसिस। हिते असां कॉग्निटिव सोशल ऐं फिज़िकल डिफरेंसिस जे बारे में वधीक पढ़ंदासीं। शागिर्दनि जे इन्हनि फ़र्क़नि ऐं इख़्तिलाफ़नि खे सम्झण सां उस्ताद क्लासरूम खे सही नमूने सां मैनेज करे सघे थो ऐं शागिर्दनि खे बहितरीन तरीक़े सां पढ़ाए सघे थो। हाणे असां हिकु हिकु करे उन्हनि जी वज़ाहत कंदासीं। पहिरियों आहे कॉग्निटिव डिफरेंसिस अमंग द स्टूडेंट्स। शागिर्दनि में सोचणु, सम्झणु, यादगीरो ऐं मसइलनि खे हल करण में फ़र्क़ खे असां कॉग्निटिव डिफरेंस चवंदा आहियूं। मिसाल, कुझु शागिर्द जल्दी सिख्या खे हासिलु करे वठंदा आहिनि ऐं तकिड़ो रिस्पॉन्स ॾींदा आहिनि। कुझु शागिर्दनि खे वरी बार बार दोहराइण जी ज़रूरत पवंदी आहे, तॾहिं उन्हनि खे ॻाल्हि सम्झ में ईंदी आहे। बहितरीन नताइज हासिलु करण जे लाइ उस्तादनि खे मुख़्तलिफ़ क़िस्म जूं टीचिंग मेथड्स अप्लाई करणु घुरिजनि। ॿियो आहे सोशल डिफरेंस, याने फ़र्क़ु शामे सक़ाफ़त में, ख़ानदान जे माहौल में ऐं गुफ़्तगू करण जे अंदाज़ में। मिसाल, शहर जे स्कूल में मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं सहूलियतूं हूंदियूं आहिनि, उतां जा ॿार वधीक सोशली एक्टिव हूंदा आहिनि। ॿारड़ी जे स्कूलनि में सहूलियतूं घटि हुजण जे करे उतां जा ॿार घटि एक्टिव हूंदा आहिनि, याने इहो सोशल फ़र्क़ु आहे। कुझु ॿार कॉन्फिडेंस सां माण्हुनि जे अॻियां स्पीच करे सघंदा आहिनि। कुझु शागिर्द वरी क्लास में बि घबराइजी वेंदा आहिनि ऐं उहे लिकंदा रहंदा आहिनि। टियों आहे फिज़िकल डिफरेंस, याने शागिर्दनि जी उमिरि, सिहत, ताक़त या हवास उज़वनि में फ़र्क़ु हुजणु। मिसाल, कुझु शागिर्दनि जी नज़र कमज़ोर हूंदी आहे, उहे आसानी सां नाहिन पढ़ी सघंदा ऐं बोर्ड खे न ॾिसी सघंदा आहिनि। वरी सिहतमंद शागिर्द आसानी सां बोर्ड खे ॾिसी ऐं सम्झी सघंदा आहिनि। बीमार शागिर्दनि जी तालीम ते असरु पवंदो आहे, उन्हनि जी पढ़ाईअ में दिलचस्पी न हूंदी आहे। ख़ुशि ॿार ख़ुशीअ सां सिखंदा आहिनि ऐं दिलचस्पी वठंदा आहिनि। नेक्स्ट वीडियो में हिन जे बारे में टेस्ट वरिती वेंदी। वधीक वीडियोज़ लाइ लाइक, सब्सक्राइब ऐं शेयर कंदा।